नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे राणीपुर में ख़बर ॾींदा हलूं त राणीपुर भरिसां ॻोठ वज़ीर ख़ान जे रवासिन आशिक़ हुसैन मोहम्मद इस्माइल इमाम बख़्श जी अॻवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। इन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे मुज़ाहिरीन चयो त असांजी ज़मीन 10 जरिब ते पुलिस एहलकार पीर बख़्श मोहम्मद ख़ान, मोहम्मद पनाह, तनवीर साईं बख़्श, नबी बख़्श, शेर ख़ान, मोहम्मद हनीफ़ ज़बरदस्ती कब्ज़ो करे छॾियो। हिननि चयो आहे त ॼाणियल ज़मीन जो कोर्ट में केस हलंदड़ आहे, हुन जे बावजूदि ज़बरदस्ती ज़मीन ते पोखई करे रहिया आहिनि। पुलिस एहलकार पीर बख़्श पंहिंजे उहिदे जो नाजाइज़ फ़ाइदो वठी रहियो, असांखे मौतमार धमकियूं ॾेई रहियो। हिन चयो त ॼाणियल बाअसर असांखे क़त्ल कराइण चाहे थो। असां IG सिंध, DIG सखर, SSP खैरपुर खे अपील करियूं था त असांजी ज़मीन तां कब्ज़ो ख़त्म कराए असांखे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। मज़ीद खबरों और तफ़सीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।